ॿुधायो। बाबा फ़कीर नियाज़ अली मीराणी दरगाह मियां सालनी फ़कीर नियाज़ अली मीराणी। ठीकु बाबा असांखे वॾा ॿुधाईंदा आया त असली साईं आमन जेका आहे सा ईरान खां आहे। पोइ सिंध में पहुता, सिंध में हिन जी बादशाही बि थी। इन खां पोइ बादशाही मीरन खसी जी साईं जी जी हिन जूं दरगाहूं अॻु तव्हां ॻाल्हायो पियो हथ में असां बसि करे चुप करे वियासीं। वरी तव्हां पाण निकिरी मतिलबु जेको पुछूं हिन जी दरगाहूं इहो ईअं आहे त हिननि जो असली वॾो जेको आहे त आदम शाह ॾाढो अथनि जेको सखर में आहे टकरी जे शिकारपुर रोड स्टेशन सखरा जी सम्झी उनजो पुटु आहे मियां दाद मोहम्मद। मियां दाद मोहम्मद जा पुट हे वॾो मियां एलास मोहम्मद नंढो मियां सालो सम्झी मियां एलास मोहम्मद पुटु आहे मियां नसीर मोहम्मद साईं सालमन जो भाटियो आहे। उहा ख़ैरपुर नाथन शाह खां थोरो अॻिते ठीकु आहे ॿुधिसीं। वरी मियां नसीर जो पुटु आहे मियां यार मोहम्मद जेको ख़ुदाबाद मस्जिद खां वरी बोड़ा रोड निकिरंदो आहे। ठीकु मियां दाद जो पुटु आहे मियां नूर मोहम्मद जेको बांदी रोड मोरे खां ई जंहिं करे सरदार जा नाला बि तव्हां खयो सम्झे। मियां नूर मोहम्मद जो पुटु आहे मियां गुलाम शाह पुटु आहे मियां सरफराज़ उहे ॿई हैदराबाद में। एतिरो त साईं ख़बर आहे जेतिरो वॾनि ॿुधायो आहे जेतिरी तारीख़ लिखियलु आहे। हाणे वरी पकड़ जे सिलसिले सां हिते सिंध में मियां साहिब जी बि औलाद आहे राज़ी में वेठा आहिनि राज़ी देरो जी 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 इहे नंढा आहिनि। बाक़ी पग सिलसिलो आहे जेको आहे पंजाब में ज़िलो राजनपुर तालुको हाजीपुर शहर में वेठा आहिनि। उते पग गुज़ारनि जो जेको आहे सो मुक़बर हिकु आहे। उन में जेतिरा पगदार दफ़न थिया आहिनि। बाक़ी जेको थींदो आहे त उनजी जाइ कुदरती पाणी उते थी वेंदी आहे। फ़कीर दरवनी खोलींदो आहे। खोलण खां बाद ॾिसनि जा काथऊं कुंड खां सिर निकिती पवंदी या उते लीको हूंदो हुन जे आदमी मज़ार ॾींदा। ॿी साईं जंहिंजी मज़ार आहे लैया में उनजो नालो आरिफ़ हुसैन जी 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 एतिरे ख़बर आहे वधीक ख़बर साईं न आहे। बाक़ी तारीख़ पंहिंजो तारीख़ सभु मालिकनि वटि मौजूदु आहिनि उते हाजीपुर वारनि वटि। हे साईं भला हिते मियां शाह मोहम्मद हिते कीअं आयो हिन इलाइक़े में ॾिसूं साईं मियां शाह मोहम्मद ज़िंदह हूंदे हे ईसे कलो शहर आहे नूरवार जेको वञे थो न जी जी मीरो खान रोड कंबर मीर खान जे मथां किनारे ते यार नूरवार ईसे कलो शहर साईं रास हूंदी उते। पोइ साईं जी मंज़िल इहा थी जो चवनि था अॻे कहार थींदा माण्हू कठे कंदा हुआ उन में वरी उन बसि सैयद हिकिड़ा फसाए विधा। उन बीबी चवनि था उन वटि लॻे बाबा असांखे ख़ुदा वास्ते माफ़ी ॾियो असांजे इहे ॿई सही वेड़ो आहे सॼो असां 14-15 माण्हू आहियूं असां बीबी सादात आहियूं की बाबा असां कान पिया पूरा कया आहिनि। बाक़ी तव्हां सां इहो वाइदो कयूं था त तव्हां 8 ॾींहंनि अगरि को बि माण्हू आणे ॾिजो को हिन लाइ तयारु थिए असां हिनखे छॾींदासीं। उते बीबियूं पंहिंजो लुटियूं ईसे शहर में पहुतियूं मियां जे घर में वञूं उते हुननि हक़ीक़त चई अरनी आई साईं खे चई ऐं जो बाबा तव्हां बीबियुनि खे चओ पंहिंजो ॻोठु ॾसी वञो जिते चओ असां उते ईंदासीं मां हाज़ुरु आहियां। पुट चए बाबा मां बि हाज़ुरु हाणे हीउ जेको साईं जो पुटु आहे जेको ओॾो आहे हुन शाह हसन नालो आहे। इहो साईं शाह मोहम्मद जो पुटु आहे शाह हसन नालो शाह हसन जी एतिरी तारीख़ ख़बर आहे। ॿी वधीक ख़बर मुंहिंजा साईं पाण खे कान्हे जेतिरी वॾनि ॿुधाई असां यादि करे पाण वटि रखीसीं सही सम्झी वियो। भला हे साईं जेको आहे हिन जो जेको हितां बुरको मटाइण जो हितां वियो त इहो जंग जे करे थियो या वरी ईअं शहीदनि खे बचाई पंहिंजो सिर ॿ ॾिनो जंग में माना साईं जंग में न आहे ईअं हुअं जेको आहे पंहिंजी बिल्कुलु बिल्कुलु सही। अञा वधीक ख़बर चार भला जेको इन जे परियां जेका आहे परियां सैयद बादशाह उनजी इहा ख़बर न आहे त सैयद कासिम कमाल शाह नालो अथसि। अच्छा सैयद बुखारी आहे जी जी बाक़ी ॿी वधीक का त साईं खां अॻु आहे घणो अॻु आहे। साईं पाण वटि चवंदा सलामी ईंदो हो सलाम भरींदो हो। पोइ जॾहिं शाह पाते वञे पोइ कमाल शाह बादशाह चयुसि त न तूं मां वटि रह। पोइ हाणे दुनिया में नालो तुंहिंजो हूंदो मां बसि टिपड़ी करे हाणे हिते जॾहिं ईंदो पुछंदो भाई इहो कोठो हेॾे आहे कोई हवेली आहे कोठा छा आहे त हुन बाबा साईं कमाल शाह बादशाह जी मज़ार आहे। माण्हू ॻोठ तर वारनि खे त ख़बर आहे सम्झे इहो साईं घणो अॻु आहे भई हाणे मशहूरु आहे मियां शाह मोहम्मद हीउ जेको असांजो ॻोठु आहे ॻोठु हिते होटल ॾिसो था हिन खां ओर ते 7-8 घर असां पंहिंजा फ़क़ीरनि जा बसि पाण में ॿी क़ौम असां में कान्हे सभु असां मेल भरे आहियूं मीरानी सलाहिण जो बुधी बाबा सभु पाण में असां ॿियो कोन्हे को भई नालो ॻोठु मियां शाह सां मशहूरु आहे साईं। अच्छा तव्हांजी हिन साईं सां फ़क़ीर जो घणो टाइम हलंदो घणो ॾींहं थियो असांजी चवंदा फ़क़ीराणी वॾी बुज़ुर्गाणी उहा अलाजी बानी हुन नालो मरियम उन सां तव्हां थियो। पोइ उन चयो साईं तव्हां त ईअं था चओ पर सुभाणे खां पोइ 24 सदी ॿिजे थी उनजे लाइ छा थींदो
दुनिया में पैर पर घणा आहिनि सही बसि पोइ जेके अद इक़रार थिया वाइदो क़यामत ताईं मां हिननि जो रखवाल आहियां क़यामत हेॾो न थींदा बसि मुंहिंजी पेई भली गुलामी कनि जे दिलि चार सां वधान सां कंदा गंज थियनि न त पोइ बि इज़त अला दुनिया में ॾींदुनि हलंदो इहो सिलसिलो आहे साईं इहो मां तव्हांजो माना ख़ानदानी सिलसिलो जी, हुन ख़ानदानी, पीरी फ़क़ीर हलंदो थो बिल्कुलु अचे बिल्कुलु तव्हां मीरानी आहियो पाण इहा सही तव्हांजो नालो तव्हांजो पूरो नालो ऐं तव्हांजो पीउ जो नालो मुंहिंजो नालो पीउ जो नालो जान मोहम्मद आहे साईं तव्हांजो पंहिंजो नालो मुंहिंजो नालो नियाज़ अली नियाज़ अली तव्हां ॾसेव मुंडन चाचा साईं वॾी महिरबानी जेका तव्हां असांखे मालूमात ॾिनी ॾाढी सुठी मालूमात ॾिनी जी साईं तव्हांजा लख लाइक़ महिरबानी अल्लाह ख़ैर